पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो फाइनल राउंड अॼु थींदो। मेमोरेंडम ऑफ इकोनॉमिक एंड फाइनेंशियल पॉलिसीज़ जे मसवदे खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिब IMF मिशन जो 18 मार्च ताईं पाकिस्तान में क़याम शेड्यूल आहे। ज़रूरत पवण ते ॻाल्हियुनि में हिकु ॾींहं जी बात बि करे सघिजे थी। IMF जो एग्ज़ेक्टिव बोर्ड अप्रैल में आख़िरी किस्त जी मंज़ूरी ॾींदो। IMF ऐं आलमी बैंक जो सालियानो इजलास 15 अप्रैल ते वॉशिंगटन में थींदो। पाकिस्तान तरफ़ां नए ऐं वॾे कर्ज़ प्रोग्राम लाइ दरख़्वास्त ॾिनी वेंदी। नाड़े वारो वज़ीर IMF ऐं आलमी बैंक जी स्पेयरिंग गॾिजाणी में शरीक थींदो। सिंध ऐं बलूचिस्तान वासियुनि लाइ जुलाई में गैस वधीक महांगी करण जूं तयारियूं। स्विस सदरन गैस कंपनी पारां 1 जुलाई खां गैस महांगी करण जी दरख़्वास्त। कंपनी गैस जी क़ीमत में 324.3 रुपया फ़ी MMBTU इज़ाफ़ो घुरी वरितो। गैस जी क़ीमत 1740.80 रुपया फ़ी MMBTU मुक़ररु करण जी दरख़्वास्त में 79 अरब 66 करोड़ रुपए जी रेवेन्यू शॉर्टफॉल जो बि काथो लॻायो वियो। मक़ामी गैस जे मद में रेवेन्यू शॉर्टफॉल जो काथो 56 अरब 69 करोड़ रुपया लॻायो वियो। RLNG शॉर्टफॉल जो काथो 22 अरब 96 करोड़ 50 लख रुपया लॻायो वियो। ओकरा स्विस सदरन गैस कंपनी जी दरख़्वास्त ते अॼु कराची में ॿुधणी कंदो। वज़ीरिस्तान में शहीद थियल ऑफिसरनि ऐं जवाननि खे मिटी माप हवाले कयो वियो। ISPR मूजिब शहीदनि जी मुकमल फौजी एहसास सां बाड़नि इलाइक़नि में तदफ़ीन कई वई। लेफ्टिनेंट कर्नल काशिफ अली शहीद खे इस्लामाबाद में मिटी माप हवाले कयो वियो। कैप्टन मोहम्मद अहमद बदर शहीद जी डलगैंग ते फौजी एहसास सां तदफ़ीन कई वई। हवालदार साबिर खैबर मिटी माप हवाले। नाइक खुर्शीद शहीद खे लकी मरकत में मिटी माप हवाले कयो वियो। सिपाही नासिर शहीद जी पिशावर, राजा शहीद जी कोहान ऐं साजिद शहीद जी अब्दाबाद में तदफ़ीन कई वई। रेती मां अगवा थियल मुखवी जी ज़ंजीरनि सां जकड़ियल वीडियो वायरल। धाड़ियल कोट सब्ज़र जे रिवासी नौजवान लियाज़ छाछड़ जे वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब करे वरितो। मुखवी जे वारसनि जो चवणु आहे त ग़रीब मिस्किन आहियूं, भुंग जी रक़म अदा नथा करे सघूं। पुलिस इख़्तियारियूं नोटिस वठी मुखवी खे बाज़ियाब कराइनि। इसराइली फ़ौज जी गज़ा जे रिहाइशी इलाइक़नि ते बमबारी जारी। वधीक 90 फ़लस्तीनी शहीद। अल-क़साम रेड्स इसराइली ड्रोन खे राइट छॾियो। 4 महीननि खां पोइ इमदादी समाज जो 13% फ़सा पहुची वियो। एमनेस्टी इंटरनेशनल जो अमेरिकी सदर जो बाइडन खां इसराइल खां हथियारनि जी फ़राहमी रोकण ऐं गज़ा में जंग बंदि कराइण जो मुतालबो। इसराइल गज़ा में हमास खां जंग हाराए चुको आहे। अॻूणे इसराइली मिलिट्री कमांडर जो इतवार खे इंटरव्यू। संदसि चवणु हो त इसराइली इलाइक़ा जंग लाइ तयारु न आहिनि। गज़ा ऐं लिबनान में जेको थी रहियो आहे इहो हिकु ॾींहुं असां लाइ नुक़सानकार साबित थींदो। ऐं व्लादिमीर पुतिन 5 भेरो रूस जी सदारती चूंड खटे वरिती। वधीक 6 वरियनि ताईं रूस जी सदारत संभालींदो। पुतिन सदारती इलेक्शन में 87.97% वोट हासिल कयो। पुतिन 2000 खां रूस जो हुक्मरान आहे। हिकु भेरो वज़ीर आज़म रही चुको आहे।